करबला खां कूफे, कूफे खां शाम जे तरफ़ हले पियो। मुंहिंजो इमाम सजाद कैदी आ, अम्मा सैयदा मासूम बीबी सकीना मौला सजाद के चवण लगी त भा सजाद शिमरे के चो मूंखे ताना न ॾे। मुझे मौला सजाद पुछो सकीना शिमरा केड़ा ताना तो ॾेई, चवण लगी भा सजाद मूंखे चमाटो हणी वरी चवे थो हाणे सॾु कर पंहिंजे चाचे अब्बास खे। ओ मौला उन अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए। सॼी कायनात में जिन भी मोमिननि न्याज़ कया, सबीलूं कयूं, अज़ादारियूं कयूं, ख़ैर कयूं, हुसैन मौला जा न्याज़ कयूं, सभिनी जो ख़ैर न्याज़ सबीलूं अज़ादारियूं मजलिसूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। ओ मौला ए करीम अॼु हिन घर में 11 मुहर्रम ते लख सलवात थिए। अॼु को बाबा मेहरदीन साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में, मोहम्मद सजन साबिर साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा। बाबा मेहरदीन पढ़ियो साईं खे, साईं जे सभिनी भाइरनि भाइटनि खे, बचड़नि अमड़नि न्याणियुनि खे मौला इमाम हुसैन जो वास्तो थिए क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह अॼु जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। जेके ग़मे हुसैन में रुना आहिनि, रब तूं उन्हनि जो गवाह आहे। उन्हनि खे सवाइ ग़मे हुसैन जे बाक़ी दुनिया जे ग़मनि खां क़यामत ताईं पनाह पनाह ऐं निजात अता फरमा। ओ मुंहिंजा मौला तोखे वास्तो वाह अम्मा सैयदा ज़ैनब जे करबला खां कूफे, कूफे खां शाम ताईं जेको सफ़र कयूं, हुसैन हुसैन करे रोईंदी रही। उन अम्मा सैयदा ज़ैनब जे सफ़र जो वास्तो थी सॼी दुनिया जे हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि ऐं महबूब जी